बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुझे सिंध धरती जा प्यारा आबादगार साथियों, अस्सलाम वालेकुम। आबादगार साथियों, अॼु आऊं पंहिंजी ज़मीन ते फील्ड में मौजूदु आहियां। हीअ ट्यूबवेल आहे असांजी लॻी बीठी, ऐं वणनि जी छांव आहे, उते बीठा आहियूं। गुज़ारिश इहा हुई त मूंसां गॾु जेको हीअ नांगयाहू इंटरनेशनल कंपनी उन जो रिप्रेजेंटेटिव शदाब जो अताला खोसो ऐं स्टार एग्रो जो भाई खान मरी सांगड़ मां हिते मोटायो आहे। तव्हां अताला जनरल मुंहिंजो जेको क्वेश्चन आहे उहो आहे त पैदावार वधाइण लाइ छा करणु घुरिजे, मतिलबु कहिड़ी खाद खुराक ॾियूं तव्हांजे नज़र में? तव्हां कंपनी खां हटी करे तव्हां छा चवंदो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार साथियों, असांजो सलाम क़बूल पवे। अर्ज़ु त साईं क्वेश्चन कयो त पैदावार कीअं वधाइजे। पैदावार वधाइण जे लाइ सिर्फ़ु खुराक जी ज़रूरत न हूंदी आहे, पर मैनेजमेंट जी, टाइम जी ऐं रिक्वायरमेंट जी ज़रूरत हूंदी आहे। सभ खां पहिरीं कहिड़ी शइ कहिड़े टाइम ते ॾिजे इहो हूंदो आहे, उन खां पोइ उहा ॾिजे। जीअं त फास्फोरस भाण जेको आहे चवंदा आहिनि त पहाड़ जो आहे, ऐं हितां पहाड़ खां वठी चोटी जो कमु करे थो। फास्फोरस भाण हर फसल जे लिए ज़रूरत आहे, पर असां वटि ॾुख इहो आहे त फास्फोरस भाण सही नमूने यूटिलाइज़ कोन थो थिए। उहो 15-20% वधि में वधि 30% ॿूटे खे मिले थो, ॿियो किले पहाड़ सां गॾिजी ज़िंक फास्फेट सां या कैल्शियम फास्फेट सां गॾिजी ज़मीन में फिक्स थी वेंदो आहे। उनजो फिक्सेशन जो अमल तमामु घणो आहे। उन खां बाद में ॿियो भाण असां यूज़ कयूं था यूरिया। फिक्सेशन खे टोड़ियूं कीअं? हा, उहो ॿुधायां थो। ॿियो भाण असांजो इस्तेमालु थिए थो नाइट्रोजन यूरिया। उहो वरी हवा में ऐं उस में ऐं ज़मीन में लीच डाउन थी वधीक ज़ाया थिए थो। हाणे इन ॿिन्ही भाणनि खे असांखे ॿूटे जे लाइ यूटिलाइज़ करण में, उन जी ॿूटो उनखे अपटेक करे सघे, उन जे लाइ सभ खां पहिरीं उन जो मेन जेको आहे उहो आहे ह्यूमिक एसिड ऐं नामियाती मादो। जेका असांजी ज़मीन में नामियाती मादे जी शदीद खोट आहे, वधि में वधि खोट फास्फोरस जी आहे, जेको ॿूटे खे मिले कोन थो। ॿिए नंबर ते असांजी ज़मीन में खोट आहे ऑर्गेनिक मैटर जी, जेको 0.03 जे हेठि हूंदो, डाउन हूंदो, मथे न हूंदो। जंहिं ते रिक्वायरमेंट ज़मीन जी आहे घटि में घटि 5%। न भला हिकिड़ी ॻाल्हि जेका आहे, जेका तव्हां कंपनियुनि वारा त जेका किताबनि जी ॻाल्हि आहे उहा असांखे ॿुधाए था छॾियो आबादगारनि खे। तव्हां आबादगार जी जेके मजबूरियूं आहिनि उन्हनि खे मद्देनज़र कोन था रखो त हाणे जे पाणी जी शदीद खोट आहे, ठीकु आहे, असां लास्ट हर ॾेई खीरनि जे अमल ते अचूं पिया त छा DAP उछले छॾियूं सुभाणे? असांखे इहा ई पक कोन्हे त बनी भरबी कोन भरबी, वरी ॿाझड़ी करणी पवंदी, छा थींदी, ऐं उहा ॿोरी DAP जी 10,000 रुपए जी आहे। त इन्हनि शयुनि खे मद्देनज़र तव्हां कोन रखंदा आहियो छा? साईं अर्ज़ु कंदो हलां त ॾिसो न, आउं चवंदो आहियां ज़मीन आहे कुंवार, पाणी आहे घोट। घोट ऐं कुंवार जंहिं मिलंदा न त असीं फसल न थींदो। जेकॾहिं पाणी जी आहे ई कोन त पोइ उहो ई बेवसी आहे, पर थोरो घणो आहे, उनखे मैनेज करिणो आहे असांखे। ज़मीन में सभ खां पहिरीं तह में रेज रखिणो आहे, मॉइस्चर रखिणो आहे। उन जे लाइ ऑर्गेनिक मैटर ह्यूमिक एसिड लाज़मी आहे त उनजी रेज रखे थो। हूअं तव्हां जेकॾहिं फसल पोखींदो, तव्हांखे 15 ॾींहं पाणी न मिलियो त ॿूटो सड़ी वेंदो, पर जीअं तव्हांजी ज़मीन में ऑर्गेनिक मैटर हूंदो त उहो 21 ॾींहं 30 ॾींहं ताईं बि बर्दाश्त करे वेंदो। उन जे लाइ ऐं नंबर ॿियो, तव्हांजो ज़मीनदार जे तव्हां सोचो कोन था। असां ज़मीनदार जे लाइ इहो सोचूं था, तव्हां जेकॾहिं ॿोरी था ॾियो, उन जे तक 25 किलो ॾियो, उनखे यूटिलाइज़ करायो। यूरिया तव्हां फसल में 6 बोरियूं ॾियो था, 3 बोरियूं ॾियो, उनखे ॿूटे लाइ यूटिलाइज़ करायो। उहो ईअं कयो जीअं असांजो ह्यूमिक एसिड आहे के ह्यूमिक जे नाले सां, अधु बोरी DAP हिकु ॿिए खे ॾियो, ॿिए पासे फुल बोरी DAP जी ॾियो। तव्हां यूरिया सां ॾियो, DAP नथा ॾियो, अधु बोरी यूरिया सां गॾु ह्यूमिक एसिड ॾियो, ॿिए पासे फुल बोरी यूरिया ॾियो। उन जो जेको डिफरेंस तव्हां चेक कयो। ऐं तंहिंखां पोइ पाणी जी शार्टेज आहे त पाणी शार्टेज खे ईअं मैनेज करे सघो था तव्हां। अच्छा, हाणे जीअं त पाण सां गॾु भाई खान महकाणी मरी सांगड़ जो असांजो नौजवान दोस्त आहे, त भाई खान तुंहिंजे भला ज़हन में का आहे त असां 50 मण ते कीअं पुॼूं? तुंहिंजे ॻाल्हि में का ज़हन में का अहिड़ी का थ्योरी आहे? अस्सलाम वालेकुम साईं। पंहिंजो सभ खां पहिरियां जेको आहे न, पाण भाण ॿई सभु शयूं त ॾियूं था, ज़मीन जी रुगो ताक़त खे सोचूं था, ज़मीन लाइ कोन्ह कोन था सोचूं। छोकी इंसान जो जेके मैदो सेट न आहे त इंसानु सेट न आहे, ठीकु आहे न। सो इन लाइ जेको आहे बेस्ट असांजी सलाह जेका हूंदी आहे, असां कंपनी वारनि जी लाज़मी सुठी सलाह ॾींदासीं। अॼुकल्ह जेको पाणी जी शार्टेज बि जाम पई हले, ऐं उन खां पोइ जेको आहे न पंहिंजो माना बिल्कुलु ॾिसो पिया सुक लॻी पिया, पाणी त आहे ई कोन। कोशिशि कयो होम्योक एसिड जेको आहे न उहो इस्तेमालु कयो। जेसीं ताईं ज़मीन जो बुख़ार सेट न आहे न, तेसीं ताईं ज़मीन सेट न आहे। तव्हां हिनखे भले केॾी बि कोशिशि करे छॾियो, केॾी बि ताक़त वारा भाण ॾेई छॾियो, कुझु बि ॾेई छॾियो न, जेसीं ताईं इंसान जो मैदो सेट न आहे त इंसानु सेट न आहे। सो महिरबानी करे कोशिशि कयो त तव्हां हिनखे ज़मीनुनि खे, पंहिंजो जेका pH लेवल आहे न पंहिंजी ज़मीनुनि जी तमामु घटि आहे, उन खे सेट करण लाइ होम्योक एसिड जो इस्तेमालु कयो। पोइ भले कहिड़ी कंपनी जो बि कयो, असां नथा चऊं असांजी कंपनी जो ई कयो, कहिड़ी कंपनी जो बि कयो, पर इस्तेमालु कयो। उन खां पोइ तव्हां रिज़ल्ट ॾिसो,
ठीकु आहे न। उन जेके इस्तेमालु कंदो उन पासे जे ॿूटे खे ऐं जिथे न इस्तेमालु थींदो उन पासे जे ॿूटे खे फ़र्क़ु ॾिसंदो, पहाड़ में फ़र्क़ु ॾिसंदो, मथे ग्रोथ में फ़र्क़ु ॾिसंदो। सो मुंहिंजी सलाह साईं इहा ई आहे। वधीक शुक्रिया, महिरबानी। यानी त असांजे कंपनी वारे दोस्तनि जी हिकिड़ी सलाह आहे त तव्हां हिमिक एसिड ॾियो ऐं या ॿिया जेके बि एलिमेंट आहिनि उहे बि लाज़मी ॾियो। पर मक़सदु आहे त जेके मूं हिन खां पहिरीं ॻाल्हि कई त जेके असांजी मजबूरी उन्हनि खे बि ॾिठो वञे। बहरहाल सभिनी आबादगार ने गुज़ारिश आहे त हू पंहिंजे वसार जेको आहे कोशिशि कनि ऐं इंशा अल्लाह ताला जेका महिनत आहे उन जो फल जेको आहे तव्हांखे लाज़मी मिलंदो। वॾी महिरबानी।